जी नाज़रीन, तव्हां खे रेती मां ख़बर ॾींदा हलूं त रेती में अवाम लाइ आज़ार बणियल उखड़ियल रोड जो कमु शुरू थी वियो आहे, जंहिं ते अवाम में ख़ुशी जी लहर छाइंजी वई आहे। तफ़सील वठूं था रेती रिपोर्टर लियाकत अली शर खां। जी लियाकत अली। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॾहरकी टू रेती रोड जो कमु तेज़ी सां जारी आहे। कुझु अरसे खां ॾहरकी रेती रोड जो कमु रोलड़े जो शिकार हुयो। अॼु ॿीहर जेको आहे कमु तेज़ी सां जारी आहे ऐं रोड जो कमु मुकमल कयो पियो वञे। रोड जो कमु ॾिसी रेतीवासी तमामु घणा ख़ुशि नज़र अचनि था। रेतीवासी चवनि था त 30-35 सालनि जे अरसे खां बाद में असांखे ॾहरकी रेती रोड नओं नज़र अचे थो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके रेती जे भरपासे वारा इलाइक़ा आहिनि, गुलाब चौक, पोइ महारी, चांडिया मोरी ऐं ॿियनि इलाइक़नि जा माण्हू हिन रोड ठहण सां तमामु घणो ख़ुशि नज़र अचनि था। इन्हनि इलाइक़नि जा माण्हू चवनि था त असां रेती खां थींदे ॾहरकी सफ़र करे कंहिं कमकार सां वेंदा हुआसीं त रोड ते खॾा ऐं जंप हुजण जे करे सॼो ॾींहुं असांजो रस्ते में गुज़री वेंदो हुयो। हिन रोड मुकमल थियण सां असांखे घणो फ़ाइदो पवंदो। जी तव्हांजी महिरबानी लियाकत अली शर। ख़बरुनि ऐं अपडेट लाइ अवामी दुनिया न्यूज़ ॾिसंदा रहंदा ऐं अवामी दुनिया न्यूज़ जो YouTube चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा।